सियासतदान में लीडर में छा फ़र्क़ु आहे त पोइ हुन में इहो फ़र्क़ु आहे त सियासतदान पंहिंजे लाइ सोचींदो आहे लीडर नसुलनि जे लाइ सोचींदो आहे ही लीडर लाइ सोचींदा पिया ही फ़र्क़ु आहे त दोस्तो तव्हां शिकारपुर वारनि जे हिम्मत जुर्रत जदोजहद खे मुंहिंजो सलाम आहे जेको एतिरो फ़ासिलो पंधु करे गर्मीअ में तव्हां हिते पहुता आहियो त घटि में घटि तव्हां पंहिंजे अॻवाननि खे ॿुधो हुनजो प्रोग्राम ॿुधो हुनजो शेड्यूल ॿुधो ऐं उन ते अमल कयो उनजो शेड्यूल इहो आहे त आउं हिन स्टेज तां तव्हांखे इंशाअल्लाह मां ख़ुशख़बरी इहा ॾींदुसि त मता तव्हांखे 6 तारीख़ ते पहुचणो न पए ऐं अॻे ई सरकार जा जेको आहे सो फीता जो पर ईअं कोन्हे त असां कंहिंजे आसिरे ते वेही रहूं असांखे तयारी मुकमल करणी आहे असांखे जिदोजहद मुकमल करणी आहे त शिकारपुर उहो शहर आहे जंहिं हमेशह तमामु हिकिड़ा बहितरीन तालीमदान सियासतदान लीडर पैदा कया आहिनि कारीगर पैदा कया आहिनि ऐं हिकिड़ा बहादुर ऐं दिलेर माण्हू जेका पैदा कया आहिनि जॾहिं अहिड़ो शहर हुजे ऐं उन शहर जा माण्हू थोरी गर्मी जे करे ऐं छाऊं ऐं पासिया वठनि त उहो मूंखे अफ़सोस थो थिए बहरहाल मूं तव्हांखे इहो ॿुधाइणु घुरां थो त ही तव्हांजी क़यादत 6 तारीख़ ते कराची में बिलाल हॉल जे अॻु तमामु लखनि जे तादाद में माण्हू हुते पहुचंदा तव्हां जेकॾहिं पंहिंजा हक़ वठणु घुरो था त पोइ 6 तारीख़ ते पहुचंदव ॿुधायो मज़ो नथो अचे पियो 6 तारीख़ ते जे मसइला हल थिया तव्हांखे उते रहणो पवंदो बिस्तरा खणी हलणो पवंदो अवल शहर तव्हांजी हिसी क़यादत कंदी ऐं पोइ तव्हां कार्यक्रम ते जेको वार थींदो